वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत हिन अहम ख़बर सां कंदासीं। नौशर फिरोज़ खां पुलिस जी कार्रवाई थी आहे। मंशियात जा 150 बोरा हथ कया विया आहिनि। असां ख़बर शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे नौशर फिरोज़ खां पंजाब खां हैदराबाद वेंदड़ ट्रक मां गुटके जो सामान हथ कयो वियो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर असां अहम ख़बर शेयर कंदासीं। नौशर फिरोज़ खां पुलिस जी वॾी कार्रवाई थी आहे। मंशियात जा 150 बोरा हथ कया विया आहिनि। पंजाब खां हैदराबाद वेंदड़ ट्रक मां गुटके जो सामान हथ कयो वियो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ाहिद काइम खानी खां। जी ज़ाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। नौशर फरोजी सीआईए पुलिस के हिकिड़ी कार्रवाई में वॾी कामयाबी हासिल थी आहे। एसएसपी नौशर फिरोज आबिद बलोच के इतला मिलियो त गाड़ी नंबर 9585 जी जेका 10 व्हीलर हिनो ट्रक आहे उनमें वॾे पैमाने ते जेको आहे गुटखा सोपारनि में इस्तेमालु थींदड़ पाउडर जेको आहे स्मगलिंग थी रहियो आहे पंजाब खां हैदराबाद। जंहिंखां पोइ हुन सीआईए इंचार्ज ज़ाहिद हुसैन जी सरबराही में हिकु टीम तश्कील ॾिनी जेको आहे मनाम पेट्रोल पंप ते नाकाबंदी कई। हिन दौरान जेको आहे ॼाणल ट्रक जेको आहे हुते पहुतो त हुनजी तलाशी वरिती वई। तलाशी जे दौरान जेको आहे ट्रक जे मथां जेके गाह जा बोरा हुया ऐं हुनजे हेठां जेको आहे 150 खां वधीक जेके कटा हुया उहे लिकियल आहे, जंहिंमें जी मालियत जेका आहे 1.5 करोड़ खां वधीक ॿुधाई वञे थी। पुलिसकार जो चवणु आहे त स्मगलिंग में मुलविस जवाबदार नसीर अहमद, वकास अहमद ऐं शहराज अहमद खे जेको आहे गिरफ़्तार कयो वियो ऐं हुननि जे मथां नौशर फिरोज में मंशात एक्ट जे तहत जेको आहे केस दाख़िल कयो वियो आहे। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।